अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾिसी रहिया आहियो HRJDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंडड़ नवाब शाह। मां ख़बर शामिल कयूं था अब्दुल सलाम डहरीअ जी। लॉकडाउन सबबि बेरोज़गार ऐं बुख खां तंग थियल माण्हुनि खे इंतिज़ामिया खेनि राशन ॾियण बजाए पुलिस जे मार्फत गिरफ़्तार करण लॻी त हल्के काज़ी मदे असिस्टेंट कमिश्नर अब्दुल कदीर गुजर ॻोठु महीवाल चांडियो पहुतो त इलाइक़े जे जनरल काउंसलर खे सिर्फ़ु 2 कटा राशन जा वठण जो चयो त जनरल काउंसलर वठण खां इनकार कंदे चयो त असां 30 माण्हुनि जी लिस्ट ॾिनी आहे, असांखे 30 राशन जा कटा ॾिना वञनि, जंहिंखे असिस्टेंट कमिश्नर पुलिस घुराए जनरल काउंसिल खे काज़ी मथाणी ते सॼी राति लाकअप कराए छॾियो। जॾहिं त अहिड़ी ख़बर ज़िला शहीद बेनज़ीराबाद लाइ मुक़ररु कयल फोकल पर्सन MP गुलाम क़ादिर चांडियो खे पई त उन फौरी तौर ते इंतिज़ामिया सां राब्तो करे जनरल काउंसिल अनवर चांडियो खे लाकअप मां आज़ादु कराए छॾियो ऐं गुलाम क़ादिर चांडियो ॻोठु महीवाल चांडियो पहुची असिस्टेंट कमिश्नर जे अहिड़े रवैये ते ॻोठाणनि खां माफ़ी वरिती। जॾहिं त राब्ते करण ते MP गुलाम क़ादिर चांडियो ॿुधायो त मज़दूर लॉकडाउन जे करे परेशान आहिनि ऐं मज़दूरनि जो तइदादु वधीक आहे ऐं असां वटि राशन तमामु घटि आहे ऐं अहिड़ी सूरत हाल में चूंडियल नुमाइंदनि खे गिरफ़्तार करणु सुठो अमल न आहे ऐं ॻोठाणनि जी जेका दिलि आज़ारी थी आहे उन ते मां माफ़ी वरिती आहे। ॿिए तरफ़ अनवर चांडियो चयो त मां असिस्टेंट कमिश्नर खे चयो त असां 30 मुस्तहिक़ ॼणनि जी लिस्ट ॾिनी आहे ऐं उन मां सिर्फ़ु 2 कटा असांखे ॾिना विया आहिनि, जेके आउं न वठंदुसि त मूंखे असिस्टेंट कमिश्नर पुलिस हथां गिरफ़्तार कराए लाकअप कराए छॾियो ऐं जंहिंसां मुंहिंजी इज़त मजरू थी आहे। हिन चयो त मूं चूंडियल नुमाइंदे सां अहिड़ी हालत थी आहे त आम माण्हुनि सां छा थींदो हूंदो। होॾां असिस्टेंट कमिश्नर काज़ी अहमद अब्दुल कदीर गुजर ॿुधायो त बिल्कुलु ॻोठ में मां जीअं ई पहुतुसि त कुझु माण्हुनि मूंसां गैर इख़लाक़ी रवैयो रखियो, जंहिं ते मां हिकु शख़्स खे गिरफ़्तार करायो ऐं बाद में आज़ादु करायो आहे। HRJDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।